दौलतपुर सफ़न जे इनल हक़ अकेडमी में सकाफ़ती प्रोग्राम मुनक़िद कयो वियो, जंहिंमें ॿारनि शानदार टेबलोस पेश कया ऐं तक़रीरूं करे सिंधी सकाफ़त खे उजागर कयो। रिपोर्ट करे रहियो आहे GM लाखो। दौलतपुर सफ़न जे इनल हक़ अकेडमी में सकाफ़ती प्रोग्राम कयो वियो, जंहिंमें मर्दनि, औरतुनि ऐं ॿारनि वॾे तइदाद में शिरकत कई। प्रोग्राम में सकाफ़ती टेबलोज़, रवायती सिंधी गीत ॻाया विया ऐं तक़रीरूं करे सकाफ़त खे उजागर कयो वियो। प्रोग्राम में नंढड़े सरवण ओठो क्लासिकल डांस करे महिमाननि खां ज़बरदस्त दाद हासिल कयो। उन मौक़े ते आवाज़ सां ॻाल्हाईंदे प्रोग्राम ऑर्गेनाइज़र मोहम्मद रमज़ान बुरडो, ज़ाहिद हुसैन सुमरो ऐं ॿियनि चयो त ॿारनि खे जेको मैसेज ॾिनो वियो आहे त भई सिंधी क़ौम जो जेको कल्चर आहे उहो कहिड़ो रहियो आहे, जंहिंमें रवादारी आहे, मुहबत आहे, सहप आहे ऐं हिक ॿिए जी मदद करणु आहे, सफ़ाई सुठाई आहे। मोंजे दड़े जा मिसाल हिते ॾिना विया त भई मोंजे दड़े माण्हू कीअं रहंदा, इहा असांजी सकाफ़त आहे। सो असुलु असां कोशिशि इहा था कयूं इनल हक़ अकेडमी तरफ़ां त ॿारनि जे ज़हन ते जेका इहा शइ वेहे त भई मां छा आहियां। हिन इनल हक़ में जेतिरा प्रोग्राम थिया आहिनि सभई शानदार थी चुका आहिनि ऐं अॼु उन प्रोग्राम जी लिस्ट में अॼु सम्झां थो त हीउ जेको सिंध सकाफ़त जो ॼाणो मल्हायो वियो आहे उहो बि उन्हनि मां हिकु आहे। अॼु जेको इनल हक़ ते असां ही मेड़ाको मचायो आहे, असां सिंध जी सकाफ़त खे नए सिजो उजागर कयो आहे। छो जो तव्हांखे ख़बर आहे त अॼुकल्ह हिन जदीद टेक्नोलॉजी जे हिन दौर में असांजी सकाफ़त, असांजी जेका तहज़ीब आहे असांखां विसरी चुकी आहे, उहा विसरण में असांजो पंहिंजो ई रोल हो। ऐं अगरि असां उनखे उजागर पिया कयूं त उन में असांजो हिकिड़ो मेन रोल आहे ॿारनि खे हिकिड़ी तरबियत गाह ॾियूं जिते हू कुझु न कुझु सिखनि ऐं मुआशिरे जे लाइ हिकु बहितरीनु ऐं सगारा फ़र्द साबित थी सघनि। सिंधी टोपी अजरक जेको सिर्फ़ु असांजी सुञाणप आहे। असां सिर्फ़ु डिसंबर जे महीने में असां पंहिंजी सकाफ़त खे उजागर कंदा आहियूं, गॾिजंदा आहियूं, गीत ॻाईंदा आहियूं, नचंदा आहियूं। असांखे खपे त असां हर महीने जे, हर ॾींहं जे, हर कलाक में पाण सां कचहरियूं कयूं ऐं हिक ॿिए जा हर ॾींहुं माना असांजो सकाफ़ती ॾींहुं हुजणु खपे। छो त सकाफ़त माना एकता माना गॾु रहणु आहे, त असांखे खपे त हर ॾींहं खे सकाफ़त तौरु मल्हायूं। सकाफ़त जेका अॼु असां हिते मल्हाई आहे त हिन में असां जेको आहे नज़रियो जेको ॿियो रखियो त मतिलबु जेको सकाफ़त जेका असली जेका असां में आहे, जीअं जेको नओं आइटम थियो डोर ऐं गीत जो, जेके असांजूं पुराणियूं तहज़ीबूं आहिनि, उहे जेके पुराणियूं रस्मूं आहिनि उहे जेके ख़तमु पियूं थींदियूं वञनि, उन्हनि खे जेको आहे उन्हनि खे वरी वरजाइण ऐं वरी पंहिंजी ज़िंदगीअ में शामिलु करण लाइ असां ही जेको अॼु रखियो। ऐं हिन में असां जेको ॾिठो त तव्हां ॾिठो हूंदो त असां सेहरा बि चवराया ऐं इहो डोर गीत बि चवराया, जिन खां असां जेका नई जनरेशन आहे उन्हनि खे का ख़बर कान्हे का डोर गीत छा आहिनि, छा मतिलबु इहो बि हिकिड़ो असां सिंधियुनि जो टैलेंट आहे। प्रोग्राम में पेश कयल टेबलोज़ ऐं तक़रीर में उहो वरजायो वियो त टोपी अजरक सां गॾु रवादारी, सहप ऐं हिक ॿिए जी मदद करणु पिणु असांजी सकाफ़त आहे। GM लाखो, आवाज़ न्यूज़, दौलतपुर सफ़न।